नाज़रीन अफ़सोस सां ख़बर अवां ताईं पहुचाईंदासीं। सिंधड़ी मां जिथे जवाबदारनि वाड़े ते सुतल नौजवान खे ही क़त्ल करे छॾियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे मिरपुर ख़ास मां मेहरान टीवी जो ब्यूरो चीफ तालिब शहर कहिड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो वाक़े बाबति। जी ही एक वॾो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो है। गिरोट शरीफ थाने जी हद में नामालूम हथियारबंदनि हथां ॻोठ अलावरायो शोरो जे रिवायती नौजवान 17 साल दिलमुराद शोरो माल जे वारे ते सुतल हो त राति देर सां नामालूम हथियारबंदनि खेसि कुआरियुनि जा वार करे सिसी धड़ खां धार करे बेदर्दीअ सां क़त्ल करे फरार थी विया। ॻोठाणनि नौजवान जो क़त्ल ॾिसी पुलिस खे इतला कयो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश तहवील में वठी सिविल अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। लाश जेको आहे ज़रूरी कार्रवाई बैदि वारसनि हवाले कयो आहे। लाश घर पहुचण ते कहरम अची वियो। इलाइक़े में ख़ौफ़ वारी सूरत हाल छंहिंजी वई। होॾां गिरोट शरीफ थाणे जे SHO मुजीब नारे जो राब्तो करण ते ॿुधायो त माल जे वारे ते 4 ॼणा सुतल हुआ। मक़तूल दिलमुराद शोरो वारनि जे पंहिंजी बिरादरी वारनि सां तकरार हलंदड़ आहे। कुझु वक़्त अॻु में मक़तूला जी वालदा खे पिणु क़त्ल कयो वियो। उन वाक़े जो इतला मिलण ते ॻोठ पहुची लाश तहवील में वरितो आहे ऐं मक़तूल खे कुआरियुनि जा वार करे कंध कपे सिसी धड़ खां धार कयल आई। लाश जी ज़रूरी कार्रवाई बैदि वाक़े जो जांच करे रहिया आहियूं। नौजवान जे क़त्ल जो कारण साम्हूं न अची सघियो आहे। तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त सिंधड़ीअ तहलके जे मुख़्तलिफ़ थाणनि जे हदुनि में 2 ॾींहंनि दौरान 4 औरतूं 2 मर्द जेको आहे क़त्ल थियूं आहिनि, जंहिंमें 2 ख़ुदकशी जा वाक़िया ऐं 3 औरतूं क़त्ल थियूं आहिनि, 1 मर्द क़त्ल थियो आहे। इंतिहाई अफ़सोसनाक वारी सूरत हाल आहे। पुलिस जी इहा सूरत हाल आहे जेका सिर्फ़ जांच जा बयान ॾेई रही आहे ऐं का बि केसनि में अॻु भराई न कई आहे। जी तालिब शहर, अवां जी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।